शाह साईं फरमाए थो, हलंदे हो त पुन्हूअ ॾे, हलंदे हो त पुन्हूअ ॾे, आउं पहिरें पंधु कंदे आस। जे पेरनि पंधु छॾियो, जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भर घिसकंदी आस। जे गोॾनि घिसकणु छॾियो त आउं हथनि भर हलंदी आस। जे हथनि हलणु छॾियो त ठूठे भर ठिड़कंदी आस। जे ठूठिन ठिड़कणु छॾियो त चील भर चुरंदी आस। जे चेल चुरण छॾियो त आउं सीने भर सुरंदी आस। जे सीने सुरण छॾियो त आउं अखियुनि सां ईंदी आस। करड़ा डूंगर कंहिं घणी आउं चोटीअ ते चढ़ंदी आस। मीरूं थी मरन में जबल जाॻींदी आस। हुजाइती होतन खे आउं ॾोरा पाॾींदी आस। पोइ मिलिया त मिलंदी आस, पोइ मिलिया त मिलंदी आस, न त घोरी जान जतन तां।